फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में अबू बकर सिद्दीक़ उहो आहे आला अफ़ज़ल शान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में पहिरियों नुबुवत जो क़ाइल पहिरियों वहीअ जो इक़रारी जेके कुरैश हज़ा ज़ुल्म कया तिन में नबीअ जो साथारी साणु मके में मुस्तफ़ा सां साणु मके में मुस्तफ़ा सां तौहीदी ऐलान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में अबू बकर सिद्दीक़ उहो आहे आला अफ़ज़ल शान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में सोशल बाइकाट कयो जॾहिं कुरैश नुबुवत सां शोबे अबी तालिब में हो क़ैदो ख़त्म रिसालत सां अग में साथी रसूल जो अग में साथी रसूल जो हर दुख जे मैदान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में अबू बकर सिद्दीक़ उहो आहे आला अफ़ज़ल शान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में हिकिड़ो सिद्दीक़ खणी आयो उन जी तस्दीक़ कई हिकिड़ो सिद्दीक़ खणी आयो उन जी तस्दीक़ कई आहिनि सचा ॿई माण्हू ॻाल्हि इहा क़ुरान कई हिकिड़ो नबी ॿियो अबू बकर हिकिड़ो नबी ॿियो अबू बकर इन आयत जे उनवान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में मिस्ता इब्ने असास हिकु इफ़्क मुबीन में शामिल हो ख़र्च न उन ते हाणे कंदुसि दुख में हो सिद्दीक़ चयो ॻाल्हि इन्हीअ खां रोकिसि रब ॻाल्हि इन्हीअ खां रोकिसि रब ॾेई लक़ब वॾो फ़ुरक़ान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में क़ादिर दाद मञो मूं यारे गार जे अज़मत खे बुग़्ज़ रखे थो जे गुज़रियो चए सो पंहिंजे क़िस्मत खे मां थो कयां इत्बा सहाबा मां थो कयां इत्बा सहाबन सभिनी जे एहसान में उलुल फज़ल अल्लाह सॼो आहे जंहिंखे सचे क़ुरान में